मुरीद साईं अब्दुल्ला शाह खुरासानी जा मुरीद ऐं दरगाह पीर नूर मोहम्मद शाह जिलानी रहमतुल्लाह अलैह जा गैरतमंद जिलानी जमात वारो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। माशाअल्लाह इन्हें का पेरी जो तवा सा कुछ खिताब जी गालियों करया आउ तवा जो तमाम घणो थोड़ाईंदो आहियां जो तवा असांजे सरज़मीन कामारो शरीफ लंग दरगाह पे गुरु मोहम्मद शाह जिलानी दे पिण खे इज़त बख्शी ऐं पंहिंजो कीमती वक़्तु विसिराए पंहिंजे बचन ॿारनि सां हिते हाज़िर थिया आहियो। इन्हीं जो अजर तव्हां खे अल्लाह जी दात पर बरकत ॾींदो इंशाअल्लाह ताला। ऐं अवां जो तमाम घणो थोड़ाईंदो आहियां जो तव्हां असांजे दरगाह खे इज़त बख्शी ऐं तव्हां असांजा रूहानी औलाद आहियो। जीअं असांजी रत जे रिश्ते वारा औलाद चार ईसाई जो भाउ अली शेर शाह जिलानी मूं ॾिठो कोन वरी हाणे ख़बर पई जो रत जे रिश्ते वारा आहिनि तव्हां असांजा रूहानी औलाद आहियो ऐं जहिड़ा असांखे पंहिंजो औलाद मिठो आहे तहिड़ा तव्हां असांखे मिठा आहियो। गुज़िरियल ॿिनि सालनि खां यारी शरीफ़ में ॻाल्हाए कोन सघिया आहियूं। हिकु त लॉकडाउन जेको लॻो पियो हो कुछ उन जूं मजबूरियूं हुयूं तंहिंखां पोइ गुज़िरियल यारी में या उन खां अॻु में मुंहिंजी तबियत में जेका सा कुझु नासाज़ हुई गले जी तकलीफ़ हुई पर अल्लाह जे फज़ल ऐं करम सां पंचन पाक के वसीले सां जे वसीले सां तव्हां जमात जी दुआ सां मुंहिंजी तबियत हाणे अल्हम्दुलिल्लाह ठीकु आहे ऐं मूंखे ख़ुशी आहे त तव्हां जमात खे ॾिसी मुंहिंजे अंदर में बि सम्झो त अजीब हिकिड़ी कैफ़ियत महसूसु करियां पिया जेका आउं महसूसु करे सघां थो ॿियो नथो को करे सघे। शायद 2 साल मां तकरीर न कई आहे जंहिंजे करे जमात में जोश थोरो घटिजी वियो आहे। हा इहे ख़बर पवे त जिलानी जा गैरतमंद मुरीद जाॻा पिया। ऐं तव्हांखे 4 नारा हणायां थो। अवल नारो नारा तकबीर तव्हांखे चवणो अल्लाहु अकबर। ॿियो नारो आहे नारा रिसालत तव्हांखे चवणो आहे या रसूल अल्लाह। टियों नारो है नारा हैदरी तव्हांखे चवणो आहे या अली। ऐं चौथों नारो नारा शजाअत। हिकिड़ा वरी उनखे नारा सजाअत चवंदा आहिनि इहो ग़लति आहे। नारा शजाअत माना बहादुरी वारो नारो उन ते तव्हांखे चवणो आहे जीए जिलानी ऐं नारा पीर भेज दस्तगी ये 5 नारा 5 ॾींहं तव्हांखे हलणा तव्हांजा बेड़ा पार थी वेंदा। सुभान अल्लाह नारा तकबीर अब अल्लाह के जेके वञो था सभु हुते घणो पोइ एतिरो मजमो लॻो पियो आहे आवाज़ निकिरे कोन पियो त पोइ मुंहिंजो बि आवाज़ वेही वेंदो। नारा तकबीर नारा तकबीर अञा गुफ्तगू शुरू कोन थी आहे खाली नारनि जी तरकीब ॾिनी थोरी घणी गुफ्तगू कई थो तव्हांजे अंदर जो जेको ईमान जेको तव्हांजे रगनि में जेको कादरी खून आहे ऐं जेको सिलसिले जो खून आहे उहो तव्हांजो जोश हली रहियो आहे मूंखे बि रुची थी रही आहे। हमदो सलात के बाद मु अल्लाह ने मुक़द्दस कलाम पाक में जाके आयत मुबारक तलावत करने का शर्फ हासिल कयो। उन आयत की माना मुख्तसर बयान करे इंशाअल्लाह दुआ खैर दी गुरगुस
इन दुआ सां अल्लाह सां तव्हांजो अचण ऐं ॿुधण असांखे ॿुधाइण पंहिंजी बारगाह में क़स्मनाना मक़बूल मंज़ूर फरमाए। छो त वो आयत पढ़ी है बिस्मिल्लाह रहमान रहीम फज़कुरू आला अल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। कुरान की आयत है। अल्लाह फरमाता है फज़कुरू वो जिक्र करो आला अल्लाह लअल्लकुम तुफ़्लिहून। अल्लाह जे नेमतुनि जो जिक्र करो ताकि फलाह पाईंदो। सुभान अल्लाह चंगाई पाईंदो। त अल्हम्दुलिल्लाह ही जेका महफिल जाए उन्हें भी अल्लाह की नेमत जो जिक्र करे रहा है। सुभान अल्लाह जब अल्लाह चयो है त नेमत जो जिक्र करो तव्हांखे फलाह हासिल थिए। फलाह जी माना भलाई, भलाई जी माना चंगाई तव्हांखे हासिल थिए। तव्हांखे दीन दुनिया जा जेका रस्ता ते कुशादा थी मिले। अल्लाह जो नेमत, अल्लाह जो नेमत ॾिसो। अख खुदा जी नेमत आहे, कन खुदा जी नेमत आहे, दंद खुदा जी नेमत आहे, हथ पैर खुदा जी नेमत आहे, जिस्म खुदा जी नेमत आहे, ऐं बाग बागीचा खुदा जी नेमत आहे, औलाद साले खुदा जी नेमत आहे, मुर्शिद कामिल खुदा जी नेमत आहे, मुरीद कामिल खुदा जी नेमत आहे। ये बाग बागीचा दुनिया जो जेके भी सहूलतूं अल्लाह साईं असांखे अता कयूं उहे सभु नेमतूं आहिनि। पर अल्लाह वरी क़ुरान में फरमाए थो इन तउदू नेमतुल्लाह ला तुसूहा। जेकॾहिं अल्लाह जो नेमतूं ॻणण वेंदो त ॻणे शुमार न करे सघंदो। तव्हांजो ॻणण खुटी वेंदो मगर ख़ुदा जी नेमत न खुटंदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हदीस में अचे थो त जेको माण्हू हिकु दफ़ा सुभान अल्लाह चए थो अल्लाह साईं उनखे लाइ जन्नत जे अंदरि हिकिड़ो वण लॻाए। सुभान अल्लाह। ये तव्हां चाहियो था त तव्हांजे नाले जो जन्नत जे अंदरि वण लॻे त महिरबानी करे ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, माशाअल्लाह। अॼु असीं जे नेमत जो ज़िक्र करे रहिया आहियूं। अच्छा आप तकरीर कंदुसि थोरी मुख़्तसर घणी कोन कंदुसि छो त चार त आहियां पर थोरो अञा कोशिशि कंदुसि त पंहिंजे पाण खे थोरो बचत में रखां त जीअं अॻिते के ॿिया प्रोग्राम थी सघनि त माण्हू में ॻाल्हाए सघे। छो त हाणे सिलसिलो शुरू थियो आहे यारी शरीफ़ जो थियो इहो अॻिते वधंदो किथे मुरीदनि में वधंदो। अॼु असीं जे नेमत जो ज़िक्र करे रहिया आहियूं उन नेमत जो नाम नामी इसमें गिरामी आसमान विलायत जे शम्स कमर मुर्शिद फरिश्तो जिन्नो बशर शजरो हजरो बारो कुतुबुल अक़ताब शहंशाह फ़ताह सैयदुस सादात शेखुल मशाइख ताजुल आरफीन रहबुल अकाबरीन वारिस किताबुल्लाह नाइब रसूलुल्लाह बाज़ुल अशर पीरान पीर दस्तगीर रोशन ज़मीर महबूब सुभानी कुतुब रब्बानी शहबाज लावकानी किंदील नूरानी सैयदना व मुर्शिदना अबू मोहम्मद अब्दुल कादिर जीलानी रज़ियल्लाहु अदा इहो त मुंहिंजे मुर्शिद करीम आवाज़ मुर्शिद करीम सभिनी पीरनि जे पीर जो नालो अबू मोहम्मद अब्दुल कादिर जीलानी। कस्तूरी यारी शरीफ की महफिल आहे यानी हर साल जॾहिं का असांजा वॾा बगदाद शरीफ का असांजो पुराणो ॻोठ सांगरो शरीफ तव्हां ॿुधो हूंदो असीं सॾिबा आहियूं सांगरे वारा पीर। असांजो सांगरो ॻोठ हितां खां तक़रीबन 2 किलोमीटर ते आहे जिते असांजे वञण खे तक़रीबन 500 साल रहंदा पिया हुआ। 500 साल खां उते बि यारी हलंदी हुई ऐं 100 साल खां असीं हिन मुक़ाम वारे ॻोठ में आया आहियूं जेको दरगाह पीर गुरमख्शा जीलानी असांजो क़ब्रिस्तान पीरनि जो इहो आहे। ऐं असांजे वॾनि चयो त क़ब्रिस्तान खे वेझो वञी वेंदे त जीअं उन्हनि जी बि ख़िदमत करे सघे ऐं पंहिंजे आख़िरी में जेको आराम आहे उन जे बारे में कुझु न कुझु अल्लाह जी राह में अहिड़ो हुकुम कजे जो असांखे अल्लाह ताला हुन जो अजर ॾे। 500 साल हले जा 100 साल हले जा 600 साल यारी के जा ऐं यारी के असां वटि 600 साल जा मगर यारी के तक़रीबन 1200-1300 साल जा। हर मुसलमान मोमिन हिंदू हुजे या मुसलमान हुजे यारी भलाई तो अचे पियो ऐं यारी थींदी अचे पई। यारी खे रोकण वारा बकवास कंदा कंदा भौंकी भौंकी थकी पिया पर यारी करण वारा न
न थका आहिनि न थकंदा न कॾहिं इंशाअल्लाह तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त यारी शरीफ़ जो नगर जेको आहे अदा इहे चांवर सभु घर खाए पियो इहो गोश्त सभु घर खाए पियो इहे मिठा चांवर सभु घर खाए पियो पर जंहिं चांवर जो नालो यारी शरीफ़ जो नगर पइजी वञे त अल्लाह ताला उन में वॾी बरकत रखी आहे सुभान अल्लाह ऐं अल्लाह जे क़ुरान में चए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वश्कुरू ऐं ईमान वारो अभी हलाल शइ खाओ ऐं ख़ुदा जो शुक्र करियो अदा यारी खां वधीक कहिड़ी शइ हलाल हूंदी काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि वक़्त जा मुक़रर ख़ुदा जे दर सां कढियल जेके यारी जी मुखालफ़त कनि था नबी साईं जे उर्स जी मुखालफ़त कनि था इमाम हसन हुसैन अलैहिस्सलाम जे न्याज़ जी मुखालफ़त कनि था पर उहे बदनसीब मुंहिंजी दिया दुआ हूंदी न अवाम जे अॻियां अल्लाह साईं उन्हनि जे दिलि में बि ईमान विझे या अल्लाह उन्हनि खे बि नगर नसीब करे आमीन असांखे नसीब करे आऊं जिलानी जे मुरीदनि खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदो आहियां त जीअं सभिनी नबियनि जे उम्मतनि मंझां असांजे आका नामदार मदनी ताजदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनकी उम्मत जेका आहे सभिनी उम्मतनि में अफ़ज़ल उम्मत आहे कि सभिनी पीरनि जे जमायतनि जो शान अल्लाह मथे कयो आहे मगर मुंहिंजे दस्तगीर जो शान सभिनी खां बुलंद आहे बाला अवां जीलानी जमायत वारा इने समझो जो तव्हांजो धणी जोड़ी कोन्हे अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे अब्दुल कादिर जीलानी फरमायो आहे मुरीदी ला तखफ वाशिद फाइनी अज़ूमुल कातिलुन इंजिल किताबी मुंहिंजा मुरीद तू दुनिया का न घबरा दुश्मन का न घबरा तुझे दुश्मन के कत्ल करण वारो अब्दुल कादिर जीलानी बैठो है अभी निधन का कोन्हे के पीर जो मुरीद निधन को कोन्हे जेके भगवान कादिर है अल्हम्दुलिल्लाह उनजा मुर्शिद कामिल ऐं सभिनी जो पीर जो पीर को सो मुंहिंजो जद्दा है अब्दुल कादिर जीलानी तव्हांजो मुर्शिद उन जो शान ॾिसो त आसमान में केतिरा तारा आहिनि गगन खां मथे करोड़ों अरबनि खां मथे पर उन में जॾहिं चोॾहीं जो चंडो उभरी ईंदो आहे त तारा जी रोशनी घटिजी वेंदी इहे मुंहिंजे दस्तगीर सोने बादशाह जो नालो ईंदो आहे जॾहिं बि वली जी लिस्ट में ईंदो आहे पाण फरमायो मुंहिंजो कदम कुल वली जे कदम ते आहे सुभान अल्लाह ऐं जिन जे कदम ते गौस पाक जो कदम आहे उहे बि निधन आहिनि उहे बि मुंहिंजे दस्तगीर बादशाह जा फ़क़ीर आहिनि उहो बि सिलसिला उन्हनि जा बि जेके इस्लाम दीन लाइ कमु करे रहिया आहिनि सुभान अल्लाह मूंखे तव्हां दुआ कजो जमायत वारो मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त आऊं दरगाह पीर नूर मोहम्मद शाह जे जीलानी जे सभिनी पीरनि असांजे मरहूम पीर फज़ल अली शाह भाउ रहमतुल्लाह अलैह पीर नूर मोहम्मद शाह मुंहिंजे भाइटे रहमतुल्लाह अलैह ऐं अता शाह रहमतुल्लाह अलैह ऐं असां भाउर ऐं सभिनी जेके पीर गुल मोहम्मद शाह हुसैन शाह जो औलाद आहियूं मुंहिंजी दिली ख़्वाहिश आहे त आओ ऐं मुरीद गॾिजी पीरनि खे हिकु करियूं पाण में ठाहियूं पाण में तव्हां यकीन कंदो ऐं पंहिंजे हथ खे हाज़िर नाज़िर ॼाणी यारी मुझी खुदा जो कसम या दिली ख्वाहिश है दरगाह पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जा पीर हिकड़ी जगह ते वेही यारी मनाइन हिकड़ी जगह ते वेही जमात में खिताब हिकड़ी जगह ते वेही अल्लाह साईं हुननि जे वेड़नि खे बसाए हिननि जे वेड़नि खे बसाए असीं गैर कोन्हे असीं हिकिड़े ॾाॾे जे तंद आहियूं हिकिड़े ॾाॾे जो औलाद आहियूं असांखे को ॿुधायो कोन्हे असां में कुझु मुनाफ़िक़ माण्हू अहिड़ा आहिनि जिन असांखे वेड़ा रखियो आहे पीरनि खे हाणे असांखे जेकॾहिं माण्हू मुनाफ़िक़ वेड़ाईंदा ऐं तव्हीं जमायतुनि ते ख़ामोश रहंदा त वॾो नुक़सानु खणंदा जेकॾहिं आउं जमायत खे अर्ज़ु कंदुसि त इंशाअल्लाह आओ अॻवानी कंदुसि तव्हीं मुंहिंजो साथ ॾिजो मुंहिंजी कोशिशि हूंदी मुंहिंजी कोशिशि हूंदी त पीरनि खे हिकिड़े गांव में खाराए तंहिंखां पोइ असीं गॾिजी जमायत जी ख़िदमत करियूं तव्हांजे बि दिलि जी इहा ई ॻाल्हि आहे बाबा ॿुधायो
अच्छा दस्तगीर जो मुरीद करामत वालो है के घट ना है अल्लाह के हाथ में ये गाल करा दो जेके तवा मुरीद मुसलो विचाए नमाज पढ़ी ए अल्लाह के हुजूर दुआ करी तो या अल्लाह पाने मुर्शिद के पाण में भाग कर रब के अल्लाह का चाहो असा जो नालो हुदर शाह रहमतुल्लाह अलैह जंहिंजा तमी सब पूरी रहियो असांजे खानदान में तकरीबन 3 पीरनि जी पीरी मुरीदी आहे पीर अमीर शाह रहमतुल्लाह अलैह पीर दादन शाह रहमतुल्लाह अलैह ऐं असांजो नालो पीर हुंदल शाह पीर दुर्रम शाह रहमतुल्लाह अलैह टे पीर वाजिब जी जमायत में हिंदुस्तान पाकिस्तान में तमाम कसीर आज़ाद आहिनि सुभान अल्लाह और ॿियनि ॻाल्हियुनि में को रहियो कोन उहो असांजो हिकिड़ो ई नालो आहे ऐं जेके उते जा पीर उते शरीफ़ जा हुआ या बे पासे जा पीर असांजे खानदान जा उन्हनि सभिनी जो आख़िरी आराम आहे ही कब्रिस्तान अल्हम्दुलिल्लाह उहे पीर अॼु गॾु आराम फरमान दरगाह जे अंदरि ऐं उन्हनि जी जमायत में जे वेठो वञे खां मथे ॿी कहिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि हूंदी त असांजे पीरनि जो जमायत में पाण हिकु सुभान अल्लाह शर्त हिकिड़ो आहे 5 वक़्त नमाज़ पढ़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह 5 वक़्त नमाज़ पढ़ो कुरान शरीफ की तिलावत करियो पंहिंजे औरतुनि खे पंहिंजे ॿारनि खे पंहिंजा ॿार खे तव्हां कुरान शरीफ जा कारी बनायो ऐं आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात बाबरकात है कसरत सां दुरूद शरीफ पढ़ंदा वञो सुभान अल्लाह ज़िक्र आलिया कादिया जेको आहे अंतल हादी अंतल हक लैसल हादी इल्ला हु इहो ज़िक्र कादिया है जो 4 तस्बीहों ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इल्लल्लाह अल्लाह 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 ये ज़िक्र तवा पढ़ो नमाज पढ़ो आऊं तवा के ज़माना न हो गया तभी जन्नत में हकदार आयो जन्नत में रहना ये नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी नारे सिजात नारे पीर माशाअल्लाह माशाअल्लाह अजी चार घणो वठंदा सदा सुभान अल्लाह ये दिल जो जंगल है कटल है आयत वा पढ़ी आता है नबी खुदा ने नेमत जो जिक्र करियो त आवाज इस्लाम आयो आवाज जो जंगल जेको आहे सो हुन जा कसल है ऐं आवाज में ईमान जी जेका रोशनी आहे उजागर थी और सिज वांगुरु चंड वांगुरु चमके ऐं तव्हां ते खुदा अल्लाह जो रहमत बरकत ऐं शफ़क़त हुजे मुजाहिदत के मानों के तालों की डाल रसाई आवाज जिलानी जमात में नमाज पढ़ा पड़े ऐसा ही आवाज जिलानी जमात वाला मदरसे में औलाद को पढ़ाए ऐं न्याणियुनि खे कोन था पढ़ाए ऐं न्याणियुनि खे हक़ नथा ॾियनि यानी न्याणियुनि जो मिल्कियत में जेको हिसो रखियो आहे अल्लाह जो रसूल न्याणियुनि खे नथा ॾियनि पंहिंजे घर वारनि खे नथा ॾियनि मुंहिंजो अदा कोशिशि कंदुसि हिन सिसी में जैसे आहे अवल पीर में जो कुझु पंहिंजा हक़ अदा कयो जेके बि पीर उहे हक़ अदा कयो जंहिंजो हक़ आहे उनखे हक़ ॾियो तंहिंखां पोइ जमात वारा कंदुसि त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे न्याणियुनि खे हक़नि खां महरूम न रखो पंहिंजे औरतुनि खे हक़नि खां महरूम न रखो छो त अल्लाह जी अमानत अल्लाह जा रसूल फरमायो कि जंहिंजे घर न्याणी जे में बि अल्लाह साईं हुनजे लाइ जन्नत जो दरवाज़ो खोले सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कह जगह को की पिया जने अमा खातून जन्नत बीबी पाक साहब फातिमा ज़हरा सभी को सलाम अलैहा सलाम बीबी साहब देवी आका करीम पाड़ो की भी उनके इस्तकबाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसनह रसूल की जिंदगी